वुमेन चैम्बर्स ऑफ कॉमर्स ऐं इंडस्ट्री हैदराबाद ऐं औरतुनि जे कारोबार में शमूलियत ऐं हुनरी सलाहियतुनि में इज़ाफ़े लाइ कम कंदड़ इदारनि पाण में गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। उन सिलसिले में वुमेन चैम्बर्स ऑफ कॉमर्स ऐं इंडस्ट्री हैदराबाद जी ऑफिस में बानी सदर शाहिदा गुलाम रसूल टालपुर, सीनियर नायब सदर सदफ रज़ा, नायब सदर रोज़ीना मेमन सां औरतुनि जे कारोबार में शमूलियत ऐं उन्हनि जी हुनरी सिख्या जी सलाहियतुनि में इज़ाफ़े लाइ कम कंदड़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं इदारनि जे वफ़दनि मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात कंदड़नि में हैंडीक्राफ्ट्स एसोसिएशन पाकिस्तान जो सीनियर वाइस प्रेसिडेंट ऐं हैदराबाद टोलीडो सिस्टर सिटी काउंसिल जे सदर मोहम्मद यूनिस खत्री ऐं चेयरमैन वुमेन विंग यूथ मीडिया मरियम सिद्दीकी जी अॻवानी में आयल हिकु वफ़द मुलाक़ात कई। जे बाद अॻवाननि एसएस न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त हैंडीक्राफ्ट एसोसिएशन ऑफ पाकिस्तान सो उन्हनि सां अॼु असांजी मुलाक़ात थी आहे ऐं पाण में हिक ॿिए सां असां जेका पंहिंजे तालुक़ खे मज़बूत करण जे लाइ कुझु अहिड़ा आइडियाज़ अहिड़ियूं ॻाल्हियूं रखियूं आहिनि जीअं असां हेप जेको आहे सो हैंडीक्राफ्ट ते कमु करे पियो ऐं टोलेडो सिस्टर सिटी जेको आहे सो अमेरिकन हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे उन्हनि जी तवसत सां हिते कमु करे पियो त उन्हनि सां असांजो इहो राब्तो थियो आहे ऐं असां हिक ॿिए सां जीअं पाण में कोलेबरेशन करे औरतुनि जे हवाले सां जेके कमु थींदा आहिनि जीअं उन्हनि जी एजुकेशन जे हवाले सां आहे या उन्हनि जो जीअं हैंडीक्राफ्ट जो कमु आहे त उन्हनि खे असां प्रमोट करण जे लाइ हिक ॿिए सां तावन करण जो वाइदो कयो आहे। इंशाअल्लाह असां उन ते ज़रूरु कमु कंदासीं। असल में अॼु जेका असांजी मीटिंग थी आहे उन में असां हिकिड़ो जेको असांजो विजन आहे हिन चैम्बर खे अॻिते वठी वञण जो, वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ हैदराबाद खे वठी हलण जो जेको विजन आहे उन ते असां अॼु काफ़ी डिस्कस कयो आहे। हम लोग हैदराबाद वुमेन चैम्बर्स का विज़िट करने आए हैं और पहले तो मैं सबसे पहले मुबारकबाद दूंगा शाहिदा गुलाम रसूल तालपुर को और रोज़ीना मेमन को और जो सीनियर वाइस प्रेसिडेंट हैं सदफ रज़ा उनको कि उनकी काविशों से ये एक हैदराबाद में वुमेन चैम्बर का क़याम अमल पे आया और ये इसके लिए मुबारकबाद की बड़ी मुस्तहक हैं और हैदराबाद में वुमेन के लिए एक अच्छा प्लेटफार्म बन गया है और हम उम्मीद करते हैं कि इंशाल्लाह ये प्लेटफार्म वुमेन को एम्पावर करने में और उनको रोज़गार को नेशनल और इंटरनेशनल लेवल पे ले जाने में बड़ा एक रोल प्ले करेगा। इंस्टीट्यूट ऑफ रूरल मैनेजमेंट हैदराबाद जे वफ़द टीम लीडर अब्दुल रऊफ बुर्डो ऐं साजिदा ख़ालिद जी अॻवानी में मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान वुमेन चैम्बर्स ऑफ कॉमर्स ऐं इंडस्ट्री जे अॻवाननि ऐं वफ़दनि विच में मुख़्तलिफ़ कारोबारनि में औरतुनि जी शमूलियत ते तफ़सीली ॻाल्हि थी।